मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि ते लिखियल दर्दनि सां टिमटार गणेश तूअर जा अदबी ख़त। चांडोकिन जे सफ़र में उमाड़ियल थर भटुनि जे ॻोठ बोलिहारी खां वो बांसुरी जे सुरनि जहिड़ो शाइर गणेश तूअर। हा गणेश, तो कंहिं ख़त में इहो बि लिखियो आहे त साजन तूं लुड़कनि हणा ख़त न पढ़ंदो कर। ऐं हा गणेश, तो इहो बि लिखियो आहे त साजन जेकॾहिं तूं लुड़कनि हणा ख़त पढ़ंदी राज़ राज़ न रहंदा। ऐं हा, मुंहिंजी तोखे इहा ई इल्तिजा आहे त तूं बि अहिड़ा ख़त लिखणु छॾे ॾे जिन खे पढ़ण सां या त झालार जे पटनि जहिड़ियूं उदासियूं असांखे जकड़े वञनि या त थर जहिड़ा थक बि लही वञनि। ऐं हा गणेश, महबूबी माण्हुनि खां रुॻो तूं महरूम न आहीं, पर मुंहिंजे मन में बि मोहिन जे दड़े जहिड़ियूं मयारूं मड़ियल आहिनि जिन खे तुंहिंजा लिखियल लफ़्ज़ ई माज़ी यादि ॾियारे मस्त माण्हुनि जीअं रुआड़ींदा बि आहिनि त खिलाईंदा बि आहिनि। हा, ऐं मञा थी त आउं सिर्फ़ु 5 दर्जा पढ़ियल आहियां, पर जॾहिं बि रछ में फाथल बेवस पखियुनि जे अहसासनि जहिड़ा तुंहिंजा लिखियल ख़त भा साजन जे आवाज़ में मुंहिंजी ॾात जी कन्या खे छेड़ींदा आहिनि त लोक खां लिकी लिकी 2 लफ़्ज़ पननि जी पुठ ते उतारे मेरा जड़ियुनि सांझियुनि में सिकायल भा साजन खे उमाणे छॾींदी आहियां। करको भेरो कांद मूं निमाणी जे निझरे प्री तो पांद ढोलिया ढकी आहियां। हा गणेश, इहा हक़ीक़त आहे त ख़त लिखणु वाक़ई कंहिंजी ज़ुल्फ़ जी चग बि न आहे जो झटि में संवारे वठिजे, पर जिन खां सर्तियुनि जा साथ ऐं प्रिन जा प्यार अबाणा ॻोठ उहे गलियूं उहे गाम रुसण परचण उहे मुरकण उहे माणा रिवाजनि जी आड़ में के गुमनाम राह जा राही करे छॾीनि त लफ़्ज़ लिखिजी बि वेंदा आहिनि त हिन वक़्त मुसाफ़िर ते मड़िजी बि वेंदा आहिनि। ऐं हा, जंहिं वक़्त जे वक़्त मूंखे विखरियल रातियुनि जा तवील रस्ता लुड़कनि में वहतल अहिड़ा ख़त लिखण ते मजबूर कयो आहे। ऐं हा गणेश, ससोई वारा पंध खुटनि या न खुटनि, पर सच इहो बि आहे त मूं पंहिंजे जोबनि खे दर्दनि जे उन आड़ा में उछलाए छॾियो आहे जिते मौसमनि जा उजरा सुबुह न पर अंधेरा आहिनि जेके कॾहिं बि रोशनी नथा माणे सघनि। ऐं हा, तो कुराड़े नम खां पुछो हो, पर काल्ह मुंहिंजे ॻोठ में शादी हुई। हा गणेश, जिते मेहंदियूं बि पुसियूं हुयूं, पीच बि ॻाया विया हुआ, झुमरियूं बि हणियूं वयूं हुयूं, पर आऊं एतिरनि हजूम न हूंदे बि उहे अङण उहे ओटा सारे रूह खे रोगी बणाए कंहिं जोॻियाणी जे जीवन जीअं पाण खे रोले रही हुयसि। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे वक़्त जी चीच में अटकाए जीवन सां जहिड़ो तहिड़ो बसि पिया निभायूं। ऐं हा, वॾो वस्कार थिएथर में मिले जीअं दान मोरनि खे, इहा बि तुंहिंजे थर लाइ दुआ घुरां थी त अल्लाह साईं तव्हांजे थर ते पंहिंजे रहमतुनि जा ककर वसाए। ऐं हा, ऐं उहा ई साॻी लाड़ पटनि जे नामालूम मागनि ते हिकिड़ी क़बर में 2 लाशनि जहिड़ी सिर्फ़ु नूरजान एस।